अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद खुश हूंदो, ठीक ठाक हूंदो, मालिक जी पनान में हूंदो। हाज़िर थियासीं तव्हां सां फेस टू फेस। अॼु कुझु ॻाल्हाइणो हुयो ऐं हिकु फ़िल्म जे बारे में तव्हां सां ॻाल्हाइणो हुयो दोस्तो। हिकु जेका फ़िल्म धमाकेदार फ़िल्म अची रही आहे शेर नाले सां दोस्तो। मजू सतालाड़ जी फ़िल्म आहे दोस्तो ऐं उहो पंहिंजी महिनत सां जेको माना फ़िल्म ठाहे तयारु कंदो आहे दोस्तो। तव्हांखे ॾसींदा हलूं पहिरीं त मजू सतालाड़ जो जेको पंहिंजो ऑफिशियल यूट्यूब चैनल बि आहे दोस्तो, जंहिं ते उहो फ़िल्मियूं पंहिंजूं ठाहे तयारु करे रखंदो आहे। जे ईद थी वई या कहिड़ो बि अहिड़ो मौक़ो थियो त फ़िल्मियूं हुनजी ईंदियूं रहंदियूं आहिनि। पर ईद खां अॻु बाद में बि जेके त हुनजी फ़िल्मियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि। जीअं त हिकु फ़िल्म जो राति जेको टीज़र ऑन थियो आहे शेर फ़िल्म जे बारे में तव्हां सां ॻाल्हि ॿोल करण वारा आहियूं दोस्तो। जंहिंमें सिंध जा बहितरीनु अदाकार बिलावल खोखर थी वियो आहे। काफ़ी एक्टर जेके मजू सतालाड़ खणी अची आंदा आहिनि दोस्तो ऐं हिकु बहितरीनु अंदाज़ में उनमें एक्शन भी आहे, प्यार भी आहे, मोहब्बत भी आहे। शेर नाले सां फ़िल्म आहे दोस्तो, हुनजो वञी प्रोमो ॾिसी सघो था तव्हां। ऐं मजू सतालाड़ जे ऑफिशियल चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं ये फ़िल्म ॾिसो तव्हां, जंहिंजो प्रोमो ऑन थियो आहे। तमामु जल्द जेको आहे त फ़िल्म बि हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदर ई जेको आहे त मजू सतालाड़ पंहिंजे यूट्यूब चैनल ते अपलोड करे छॾींदो दोस्तो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन जो कैमरामैन आहे फ़िल्म जो त मुमताज़ ख़ासकली आहे, आसिफ बलोच आहे ऐं डायरेक्टर पाण आहे सतालाड़ मजू दोस्तो। डायरेक्शन पाण ई कंदो आहे दोस्तो फ़िल्मुनि जी काफ़ी घणे क़दुरु। ऐं हिन जी फ़िल्मियूं जेके बि आहिनि त पंहिंजे चैनल ऑफिशियल चैनल ते अपलोड कंदो आहे दोस्तो। मक़सदु वीडियो ठाहिण जो दोस्तो त इहा फ़िल्म असांजी दिलि खे लॻी दोस्तो। ऐं जीअं मां हुनजो टीज़र ॾिठो, जीअं हुनजो नालो शेर हुयो त ओड़े ई हिसाब सां उहा फ़िल्म ठाहे तयारु कई वई आहे दोस्तो। हिकु बहितरीनु अंदाज़ सां हुन में जेको मां एक्शन ॾिठो, वरी हुन में जेको प्यार मोहब्बत जेको बि माना मक़सदु जेको बि थींदो आहे त फ़िल्म भरपूर फ़िल्म आहे दोस्तो। जीअं चइजे फ़िल्म दोस्तो त हुन में एक्शन बि हूंदो आहे, प्यार हूंदो आहे, मोहब्बत हूंदी आहे। त मजू सतालाड़ जी महिनत माना ख़ुदा जो कामयाबु करे ऐं कामयाबु थींदियूं आहिनि हुनजी फ़िल्मियूं। असां ॾिसंदा आहियूं त बाक़ाइदे हुनजी फ़िल्मियूं जेको कामयाबीअ जे तरफ़ वेंदियूं आहिनि दोस्तो। त हिन फ़िल्म जो प्रोमो ॾिसो ऐं हुन खां पोइ फ़िल्म जो इंतज़ारु कयो ऐं सब्सक्राइब लाज़मी कयो। असांजे चैनल के भी दोस्तो लाज़मी सब्सक्राइब कयो ऐं सतालाड़ जे मजूअ खे बि सब्सक्राइब कयो दोस्तो। त वरी मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तो, दुआनि में यादि रखो।